हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु, निराकार पाप जी चिंता। हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करा। ऐं बाबा जा मां वाक्य हाणे मां ॿुधंदमि। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, पारलौकिक परम पिता परमात्मा हाणे सृष्टि ते आयो आहे न। केरु आहे इहो आहे आत्माउनि जो पीउ, जो हर 5000 साल में हिकु बार आत्माउनि सां मिलण ईंदो। छो जी असल में आत्मायूं परमात्मा रहण वारियूं आहिनि परम धाम जी, लेकिन हिन सृष्टि ते आत्मायूं पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि। त पाठ वॼाईंदे वॼाईंदे जॾहिं आत्मा दुखी परेशान थी वेंदी आहे, शक्ति ख़तम थी वेंदी अथसि, त परमात्मा हुनखे वापसि खां हितां खां मथे वठी वञणु ईंदो। पोइ वापसि मथे वठी वञण खां पहिरियों हिते उन आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे, शक्तिशाली ठाहींदो आहे। पोइ ई आत्माउनि खे मथे वठी वेंदो आहे। छो जी मथे जेसि ताईं आत्मा न वञी सघंदी आहे, जेसि ताईं उहो पावन न हुजे, उनमें उहे सभु गुण शक्तियूं न हुजनि जेकी हुनजी असली गुण शक्तियूं हुयूं। इन करे बाबा हिते अची करे आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे, गुणवान शक्तिशाली ठाहींदो आहे। पोइ आत्माउनि खे मथे वठी वेंदो आहे। पोइ वरी खां जॾहिं सृष्टि ते खेल शुरू थींदो आहे, वरी खां असां ईंदा आहियूं। 5000 साल जो इहो चक्कर ईअं फिरंदो ई रहंदो आहे। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। बाबा चए थो, जॾहिं दुनिया जी शुरूआति थी हुई, अर्थात जॾहिं सत्युग आयो हुयो, त हिन दुनिया में हिकु ई धर्म हुयो, सुख शांति संपत्ति हुई। पोइ धीरे धीरे जॾहिं द्वापर युग खां धर्मनि जी वृद्धि थी, तॾहिं खां दुख अशांति विकार शुरू थी आहे। विकार द्वापर खां युग खां शुरू थी आहे। बाक़ी धर्म बि द्वापर युग खां आहिनि। पहिरियों पहिरियों देवी देवता धर्म जी आत्मायूं। असां ई त हुयासीं न। असां ई त पंहिंजा उहो ॾींहुं यादि कंदा आहियूं न, कृष्ण जो जन्म, राम जो जन्म, लक्ष्मी नारायण जॾहिं गद्दी ते वेठा आहे। असांखे यादि आहे, असां ई यादि कंदा आहियूं उन ॾींहंनि खे। त ज़रूरु असां हुन धर्म जी आत्मा ई आहियूं, लेकिन पाण पंहिंजे धर्म खे भुलिजी करे कोई छा थो चए, कोई छा थो चए, कोई छा थो चए। लेकिन जॾहिं देवी देवताउनि जा मंदर ठाहे रखिया आहिनि, उन्हनि खे असां यादि था करूं, त असां हुन धर्म वारे धर्म, उन धर्म जी आत्मा ई आहियूं। बाक़ी सभिनि आत्माउनि जो पंहिंजो पंहिंजो धर्म, क्रिश्चन, बौद्धी, मुस्लिम, सिख, ईसाई, ये सभु अलॻि धर्म वारा आहिनि। इहे आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्मा ई न आहिनि। लेकिन जेका देवी देवताउनि खे मञंदा आहिनि, उन्हनि खे यादि कंदा आहिनि, शिव जा जो पुजारी आहिनि, शिव खे जो यादि कंदा आहिनि, उहे सभु देवी देवता धर्म जी आत्मा ई आहिनि। सन्यासी धर्म बि अलॻि धर्म आहे। उन्हनि जो त संस्कार ई छा आहे, सभु कुझु छॾे करे भॻवान जी यादि में। लेकिन उहो भॻवान खे बि यादि न कंदा आहिनि। वो ब्रह्म महातत्व, जिते पाण आत्मा ई रहंदियूं आहिनि, हुन तत्व खे यादि कंदा आहिनि। भॻवान बि उहो ख़ुदि खे भॻवान सम्झंदा आहिनि ऐं ख़ुदि खे चईंदा आहिनि, असां ई शिव ओम आहियूं, असां ई शिव आहियूं, असां ई भॻवान आहियूं। ख़ुदि खे भॻवान सम्झाए करे पोइ पूजा आदि कराईंदा। त उहो धर्म बि अलॻि बि आहे। सतयुग में हिते प्रवृत्ति मार्ग ही हुयो, लेकिन पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो न। भारत में पवित्रता, सुख शांति संपत्ति हुई। छो जी आत्मायूं पावन हुई न, ऐं परमात्मा जो ॾिनल वरसो हुयो। हिन धर्म में सुख शांति पवित्रता छो हुई? छो जी हिन धर्म जी स्थापना स्वयं परमात्मा कई। जी सिख धर्म जी स्थापना गुरु नानक कई, ईसाइनि जो धर्म क्राइस्ट कई, बौद्धी जो धर्म बौद्ध कई, बुद्ध कई। ईअं ई पंहिंजे पंहिंजे धर्म स्थापक अलॻि अलॻि आहिनि न। लेकिन आदि सनातन देवी देवता धर्म जो स्थापक कृष्ण न आहे, निराकार परमात्मा। आदि सनातन देवी देवता धर्म जी पालना कृष्ण वॾो थी करे, राधे कृष्ण जॾहिं शादी कंदा, लक्ष्मी नारायण ठहींदा, तॾहिं हुन धर्म जी पालना कंदा, लेकिन हुनजो स्थापक परमात्मा आहे। माण्हू सोच रहा आहिनि कि हुन धर्म जी पालना राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण ठही करे कंदा आहिनि।
हिन करे सोचदा आहिनि कृष्ण ही उन धर्म जी स्थापना कई, कृष्ण ही गीता कई। लेकिन कृष्ण न उन धर्म जी स्थापना कृष्ण न कई। गीता भी कृष्ण न ॿुधाई अथई, निराकार परमात्मा गीता ज्ञान ॿुधाए करे हिन धर्म जी स्थापना कई। ऐं धर्म जी पालना जे निमित्त लक्ष्मी नारायण खे ठातई, जेका बचपन में राधे कृष्ण हुया। छो जी परमात्मा ख़ुदि पंहिंजो शरीर न वठंदो आहे न, छो जी हुनखे जनम मरण में न ईंदो आहे, त उहो ब्रह्मा जे तन में अची करे धर्म जी स्थापना कंदो आहे। शंकर जी जॾहिं तपस्या कंदो आहे शिव जी, त शिव जी यादि सां ही इहा दुनिया जी परिवर्तन थींदी आहे। तव्हां जॾहिं शंकर शिव खे यादि कंदो, शंकर अलॻि आहे, शिव अलॻि आहे। शिव परमात्मा आहे, शंकर देहधारी। त शंकर देहधारी जॾहिं परमात्मा खे यादि कंदो आहे, त परमात्मा जी शक्ति सां इहा दुनिया परिवर्तन थींदी आहे। ऐं विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण ही नई दुनिया, नए स्वर्ग जी, नए धर्म जी पालना जे निमित्त थींदी। त बाबा चईंदा आहिनि कि धर्म स्थापक केरु आहे? आदि सनातन देवी देवता धर्म जो निराकार परमात्मा, उनखे शिव चईंदा आहिनि न सिख वाणो कि मनुष्य से देवता ये कर्त न लागे वारो, अर्थात मनुष्य खे देवता ठाहिण वारो उहो परमात्मा आहे। त देवता ठाहिण वारो त देवी देवता धर्म जी स्थापक बि उहो ई हूंदो न। देवता ठाहिण सां हुन धर्म जी स्थापना कई ऐं मनुष्य खे ई ठातई न, कलयुगी मनुष्य खे ई देवता ठातई। कीअं? हिन ज्ञान सां। जे हिन ज्ञान खे ई गीता ज्ञान चइबो आहे। भई शास्त्र त लिखियल आहिनि, लेकिन कॾहिं त कंहिं इहे ज्ञान असांखे ॾिनो हूंदो न, तॾहिं त शास्त्र ठहिया। शास्त्र त माण्हू लिखंदा आहिनि न, भॻवानु थोरी लिखंदो। लेकिन माण्हू जॾहिं लिखनि था त भॻवानु कॾहिं चईं, भॻवानु वाच्य जो लिखियलु आहे गीता में, कॾहिं वाच्य कई? हाणे जो ई समय आहे न, जॾहिं दुनिया एॾी परेशान आहे, कहिड़े धर्म में बि सुख न आहे, सभु जगह लड़ाई झगड़ा, त हिन समय ई परमात्मा अची करे असांखे सचो सचो गीता ज्ञान ॾींदो आहे, जंहिंजा पोइ द्वापर युग में शास्त्र ठहियूं। परमात्मा निराकार आहे न, त कंहिंजे शरीर में अची करे वाच्य कंदो? कृष्ण जी आत्मा जे शरीर में। जॾहिं कृष्ण पंहिंजे 84 जन्म पूरे करे कलयुग जे अंत में ईंदो आहे न, साधारण मनुष्य, गीता में लिखियल आहे न, मां साधारण मनुष्य तन में ईंदो आहे। हाणे साधारण मनुष्य तन त हिते ई मिली सघंदो आहे, एॾा सारा साधारण मनुष्य तन आहिनि, कंहिंमें अची भॻवानु? त भॻवानु कंहिंमें ईंदो आहे? जंहिंजे शरीर में कृष्ण जी आत्मा हूंदी आहे। छो जी कृष्ण खे ई हाणे धर्म जी पालना करणी अथसि न, कृष्ण ई वॾो थींदो न देवी देवता धर्म, त हुनजे शरीर में ई अची करे ज्ञान ॾेई करे धर्म जी स्थापना कराईंदो। त बाबा चए थो हिन धर्म जो शास्त्र गीता आहे। जीअं सभी धर्मनि जो पंज शास्त्र ठहियल आहे, लेकिन आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र गीता आहे। असल में गीता सर्व शास्त्रनि जी माई बाप आहे, सभिनि खां वॾी गीता आहे। छो जी गीता परमात्मा उच्चारी अथई न, गीता में जेका महावाक्य आहे उहो परमात्मा उच्चारिया अथई। त परमात्मा जेको महावाक्य चईंदो त सभी आत्माउनि जे लाइ चईंदो न। त गीता खे सभु धर्म वारा मञंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, लेकिन उनखे उथाईंदा छो न आहिनि, अॻियां छो न वधाईंदा आहिनि? छो जी गीता में कृष्ण जो नाम लिखियलु आहे। हाणे मुस्लिम त कृष्ण खे न मञंदा, सिख कृष्ण खे न मञंदा, ईसाई कृष्ण खे न मञंदा, लेकिन इहो ई अगरि गीता में लिखियलु हुजे हा निराकार परमात्मा वाच्य, ब्रह्मा तन में अची करे परमात्मा इहो महावाक्य उच्चारे थी, ऐं ब्रह्मा जे तन में कृष्ण जी आत्मा आहे। त गीता खे सभु धर्म वारा मञंदा आहिनि। हिन समय गीता सभी शास्त्रनि खां वॾो शास्त्र तॾहिं ठहे हा, सभु माण्हू हुनखे तॾहिं मञंदा जॾहिं हुन में निराकार भॻवानु वाच्य त लिखियलु आहे, लेकिन हुनजे अॻियां कृष्ण लिखी छॾियो अथनि। छो जी माण्हू त देहनि खे ई ॾिसंदा आहिनि न। अॼु माण्हू खे इहो ई न पतो आहे मां आत्मा आहियां। जेसिताईं पंहिंजे पाण खे आत्मा न सम्झे थो तेसिताईं परमात्मा खे पहचाने ई न सघंदो। बस मुख सां त चईंदा आहिनि परमात्मा ईश्वर अल्लाह, लेकिन हुनजो रूप छा आहे, उहो किथे रहंदो आहे, उनजो मूंसां गॾु छा संबंध अथसि, इहो त कंहिंखे बि न पतो आहे न। त बाबा चवनि था की हाणे
जेको बि तव्हां मुख सां इहो परमात्मा ईश्वर अल्लाह चओ था त मुंहिंजे यथार्थ रूप नाम ऐं मां किथे रहंदो आहे, छा कंदो आहे, इन पहचान सां तव्हां मूंखे यादि करो। इन पहचान सां मूंखे यादि करो, संबंध सां यादि करो कि उहो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे। हाणे मुंहिंजी आत्मा खे सचो सचो गीता ज्ञान थो ॾे, सभी आत्माउनि खे थो ॾे, लेकिन सभी आत्मायूं हिन गीता ज्ञान की शोनती मञी करे हलन, पंहिंजो जीवन शोनती हलाइनि हिन अनुसार श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो आहे, देहदारी जो नाम लिखल आहे न। हाणे बाबा चए थो हिन रीति तव्हां उहो गीता पढ़ो त तव्हांखे सम्झ में ईंदो कि मां छा छा चयो। अगरि तव्हां हुनजे चए ते हलो त तव्हांजो जीवन वाकई में सुख शांतिमय थी वेंदो। मनुष्य चीजूं पढ़ंदा त आहिनि, लेकिन ईअं पढ़ंदा आहिनि भई जल्दी जल्दी पढ़ो, समय पूरो थींदो, बसि एतिरे मिंट में एतिरो पूरो करिणो आहे बसि। लेकिन हिन ॻाल्हि खे सम्झणो आहे, पंहिंजे जीवन में धारण करणु हलणो आहे, इहो त कंहिंखे पतो न। हाणे परमात्मा उहे ई गीता ज्ञान सच्ची सच्ची प्रैक्टिकल में असांखे ॾे थो, ब्रह्मा जे तन में अची करे। बाबा चए थो तव्हां आत्मा ई असुल में शांत आहियो, शांति धाम तव्हांजो घर अथव, शांति जो सागर तव्हांजो बाप अथव। तव्हां आत्माउनि जो असली धर्म शांति ऐं शुद्ध पवित्रता आहे। पंहिंजे धर्म खे पहचानियो, पंहिंजे घर खे पहचानियो, पंहिंजे पीउ खे पहचानियो, त तव्हांजे जीवन में तव्हांजो मन आप ई शांत थी वेंदो। छो जी मन खे पहचान आहे न, इन करे उहो अशांत थी वियो। हिन मन भटकंदा आहिनि। मन जी शांति जे लाइ माण्हू केॾी हेॾे वेंदा आहिनि, होॾे वेंदा आहिनि, छा कंदा रहंदा आहिनि न कि मन शांत थिए असांजो। लेकिन बाबा चए थो जेसि ताईं तव्हांखे इहो पतो ई न हूंदो तव्हांजो मन किथे आहे, किथे आहे मन पतो आहे, बसि ईअं ई त चऊं था मन अशांत आहे, मन मञे नथो, मन भटके थो, लेकिन मन किथे आहे? तव्हांजी आत्मा में मन आहे। ऐं मन छा कंदो आहे? वीचार कंदो आहे। हुनजी आदत अथसि न वीचार करण जी। त तव्हां मन में अगरि तव्हांजो अशांत मन थिए थो त तव्हां अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधो ई छो था, ॾिसो ई छो था, जंहिंजे कारण तव्हांजो मन अशांत थिए। तव्हां अहिड़ियूं ई ॻाल्हियूं ॿुधो था, अहिड़ियूं ई ॻाल्हियूं करो, अहिड़ियूं ई ॻाल्हियूं ॾिसो जंहिंसां तव्हांजो मन शांत रहे। त बाबा चए थो हिन रीति पहिरियों स्वयं खे पहचानो। मन जॾहिं आत्मा में आहे त मन खे शांत करण जे लाइ हिन निराकार परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो। शरीरधारी खे यादि करे तव्हांजो मन थोड़ी शांत थींदो। छोकी शरीरधारी जे अंदरि बि आत्मा आहे। अगरि हुनजी बि आत्मा जो मन अशांत हूंदो ऐं तव्हां हुनखे यादि कंदा रहंदो त तव्हांजो मन ॿियो अशांत थी वेंदो। लेकिन हुन शांति जी सागर में त सदा ई शांत आहे। हुनखे यादि कंदा रहंदव त तव्हांजो अशांत मन बि शांतमय थी वेंदो। इन रीति हाणे मन जी शांति खपे त ख़ुदि जे धर्म खे पहचानो। ॾिसो माण्हू कोई चईंदो आहे भई असांजो त फलानो धर्म आहे, असां त हुन रीति ई कमु कंदासीं। अड़ल हूंदा आहिनि न कि न असां त पंहिंजे धर्म जे अनुसार ई हलंदासीं, लेकिन उहे शरीर जा धर्म आहिनि। लेकिन बाबा चए थो असली धर्म तव्हांजी आत्मा जो अथव शांति ऐं शुद्धता। त हाणे हिन धर्म ते टिको कि मुंहिंजी आत्मा जो धर्म आहे शांति ऐं शुद्धता। त केर बि मूंखे अशांत करणु चाहे, केर बि केतिरो बि मूंसां बुरो करे, लेकिन मां कॾहिं बि अशांत न थींदमि। अगरि अशांत थी वियो त मतिलबु तव्हां हुन धर्म जा न आहियो, तव्हां पोइ ॿिए धर्म जा थी वियो, मतिलबु रावण जे धर्म जा थी वियो। अशांत केरु कंदो आहे? रावण ई कंदो आहे न। विकारनि जे कारण ई मनुष्य आत्मा अशांत थींदी आहे। त हाणे पंहिंजे मन खे शांति ॾियण लाइ पंहिंजे धर्म खे पहचानियो, पंहिंजे बाप खे पहचानियो, पंहिंजे घर खे पहचानियो। मां केरु आहियां इहे पहचान। मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा, वो शांति जो सागर, शांति धाम मुंहिंजो आत्मा जे रहण जी जॻह आहे। दुनिया में सभी शांति जे लाइ प्रयत्न था करनि कि कीअं बि करे पूरी दुनिया शांत थी वञे। जेको बि तरीक़ो ॿुधाईंदो आहे हुनखे प्राइज़ ॾींदा आहिनि कि हा भई हिन सुठो तरीक़ो ॿुधाई विश्व खे शांत करण जो। लेकिन थोरे समय जे लाइ हुनजे तरीक़े अनुसार हलंदासीं त शांत थींदी, वरी शांति शुरू थी वेंदी। छो जी आत्मा में शक्ति थोड़ी भरिजी आहे सभिनि जी। बल चइण वारे त चई छॾी,
लेकिन सभी आत्माउनि में शक्ति भी तो हुजे जीअं उन तरीक़ो ॿुधाई शांति सां उहो अपनाइण जो। त हिकु परमात्मा जे सवाइ ॿियो कोई बि असांखे इहो रास्तो न ॿुधाए सघंदो आहे कि असां सभु शांत कीअं थी सघंदा आहियूं। बाबा चए थो तव्हांखे दुनिया में शांति खपे त सभिनि खां पहिरियों ख़ुदि खे पहचान कि मूंखे कंहिंखे शांति खपे, मुंहिंजो बाप केरु आहे जो मूंखे शांति जी शक्ति ॾेई सघंदो आहे, शांति जो गुण ॾेई सघंदो आहे। ॿी ॻाल्हि कि तव्हांखे पंहिंजे विकारनि खे छॾिणो पवंदो। छो जी आत्मा अशांत छो थींदी आहे? जॾहिं आत्मा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार वश कुझु कार्य कंदी आहे त आत्मा अशांत थींदी आहे। ये तो पाण खे पतो ई न आहे न ये सभु ॻाल्हियूं। ऐं पाण अलॻि अलॻि तरीक़े सां अलॻि अलॻि भक्ति जे तीर्थनि जे यज्ञ तप करे चाहियूं था कि असां शांत थी वञूं, मन शांत थिए, असांजो घर शांति सां हले। अरे केसि ताईं तव्हां माण्हुनि खां बाबा चईंदा कि तव्हां भक्ति में मूंखां जो मांगदा आहियो न त तव्हां बि केरु थी वियो? भिखारी थी वियो न। ॾिसो भिखारी ॿाहिरि रोडनि ते भीख मांगदा आहिनि, ऐं असां मंदरनि में, गुरुद्वारनि में, गुरुनि वटि, संतनि वटि हथ फैलायूं था कि असांखे हीअ ॾियो, हीअ ॾियो, हीअ ॾियो। छो जी असां विकारी थी आहियूं न, असां में एतिरी शक्ति न आहे कि असां पंहिंजी मनोकामना पूरी करे सघूं। सत्युग में त कोई बि कंहिंजे अॻियां हथ न फैलाईंदो हुयो, कोई कंहिंजे अॻियां सर न झुकाईंदो हुयो। महाराजा महारानी जे अॻियां बि प्रजा दास दासी सर न झुकाईंदो। छो जी हुते सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां संपन्न हूंदियूं, सभिनि खे सभु शक्तियूं, गुण, संपत्ति था हूंदी। चाहे कोई दास दासी बि ठहींदी, उहो बि हुन वटि बि पंहिंजी संपत्ति अथा हूंदी, त हुनजो कमु अथसि त कंदी आहे दासी, पर पैसे जे लाइ न कंदा आहिनि। पैसो त सभिनि खे पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। धन संपत्ति, संतुष्ट आत्मा जी शक्ति, गुण, सभु कुझु सभिनि वटि हूंदो आहे। लेकिन जंहिंजो जेको कमु आहे उहो त करिणो ई पवंदो न। त बाबा चए थो हाणे द्वापर खां युग खां छा थियो जो तव्हां पहिरियों शिव जे अॻियां हथ, पहिरियों त वरी बि शिव खे यादि कंदा हुया, शिव जे अॻियां हथ जोड़दा हुया, शिव जे अॻियां सर झुकाईंदा हुया, असांखे इहो ॾे, इहो ॾे। पोइ देवी देवताउनि जी मूर्तियुनि जे अॻियां पोइ अलॻि अलॻि देवियुनि जी मूर्तियूं ठातनि, काली, दुर्गा, अलाए कहिड़ी कहिड़ी देवियूं, चारि अठ हथ ॾेई करे, उन्हनि खे शस्त्र ॾेई करे, गणेश, हनुमान, अहिड़ा जो देवी देवता कॾहिं अहिड़े शक्ल वारा आहिनि बि न। बाबा चए थो कहिड़े बि युग में इहे गणेश आदि, हनुमान आदि थोरी हूंदो आहे। ये त तव्हां पंहिंजे मन जे हिसाब सां अलॻि अलॻि शक्तियुनि जी मूर्ति ठाती अथव। हाणे गणेश खां छा घुरंदा आहियूं? विघ्ननि खे विनाश कर, त उहो विघ्न विनाश करण वारो शक्ति आहे। हुन शक्ति जी असां मूर्ति ठाहे करे पूजूं था। हनुमान में महावीरता हूंदी आहे, हुन महावीरता जी शक्ति खे मूर्ति में ठाहे करे पूजूं। अरे महावीरता जी शक्ति पंहिंजे अंदरि धारण करो न, परमात्मा खे यादि करे। मूर्ति खे पूजा करे छा था करो? मूर्ति जे लाइ व्रत रखी, हुनखे स्नान आदि, कपिड़ा आदि पाराइण, हुनखे प्रसाद आदि चढ़ाइण, इहे हिन सां छा थींदो? महावीरता जी शक्ति परमात्मा खे यादि करे धारण कयो। बाबा चईंदा आहिनि पोइ तव्हां तत्वनि जे अॻियां बि माण्हू अॼुकल्ह हथ जोड़दा आहिनि, उन्हनि सां प्रार्थना कंदा आहिनि। हाणे सूर्य तव्हांजी छा मनोकामना पूरी करे सघंदो? पेड़ पौधा, गायूं, सांप, सभिनि जी पूजा, अलाए कंहिंजी कंहिंजी माण्हू त पूजा कंदा रहंदा, उन्हनि जे अॻियां हथ फैलाईंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां पंहिंजी मनोकामना चईंदा आहिनि असांजी इहा मनोकामना पूरी करो। टिवाटे जी 3 रास्ते जाते मिलंदा, हुते पूजा करणु लॻी वेंदा। कोई बि पत्थर में थोरी भावना हुई, हुन पत्थर खे ई भॻवानु सम्झी करे हुनखे हथ जोड़दा, मथो टेकदा, अलाए छा छा कंदा। छो मनुष्य आत्मा ख़ुदि विकारी थी आहे, ख़ुदि विकार में वञी वञी करे हुनजी बुद्धि जो तालो ई बंदि थी वियो अथसि, बुद्धि भ्रष्ट थी वई अथसि। पाण कोई ग़लति कमु कंदा आहियूं त चईंदा आहिनि तुंहिंजी हिनजी बुद्धि ख़राबु थी वई आहे, बुद्धि भ्रष्ट थी वई अथसि, अलाए छा थी वियो अथसि। पर बाबा त चए थो तव्हां सभिनि जी बुद्धि भ्रष्ट थी वई अथव, तव्हां सभिनि जी बुद्धि कमु नथी करे। ॾिसो असां छा छा कंदा आहियूं। बाबा चए थो न त हीअं हर हिक जे अॻियां हथ फैलायो, हुन खां पोइ तत्वनि जी त फैलायो। हाणे मनुष्य आत्मा
हिक ॿिए खे ई वॾो सम्झी करे हुनजे अॻियां हथ थी फैलाए, मथो थी जोड़े। अलॻि अलॻि गुरू आदि, हुन गुरू बि त तप कयो अथई न, हुन बि विकारनि खे छॾियो अथई, तॾहिं त हुनखे भॻवानु शक्ति ॾेसि थो। त तव्हां छो नथा विकारनि खे छॾियो? तव्हां बि छॾियो त तव्हां पंहिंजी सर्व मनोकामना तव्हां ख़ुदि ई पूरी करे सघंदा। तव्हांखे कंहिंजे अॻियां हथ जोड़ण जी, सर झुकाइण जी ज़रूरत ई न पवंदी। लेकिन अॼु सभु हीअं दर दर हथ झुकाइनि, जोड़नि था, सर झुकाइनि था। छो था करनि? छो जी ख़ुदि विकारी पापी थी विया आहिनि न, ऐं विकार छॾे नथा सघनि। हिन करे हिकु न हिकु गुरू, हिकु न हिकु देव, हिकु न हिकु देवी खे फिक्स करे रखियो अथनि कि असां पंहिंजो ऐश था करूं। कोई बि कमु हूंदो त हुन फलाणे गुरू, फलाणी देवी, हुननि खे चईंदासीं, उहो मनोकामना पूरी करे छॾो। त बाबा चए थो हाणे इहो भिखारीपन छॾो। ही जेको तव्हां दर दर हेॾे होॾे टिकाणे, मंदरनि में, गुरूअनि वटि, तत्वनि वटि, जानवरनि वटि सर था झुकायो, हथ था जोड़ो, असांखे इहो ॾे, इहो ॾे, इहो छॾो। ऐं ॿियो छा छॾो? विकार छॾो, बुरायूं छॾो, हिक ॿिए खे बुरो भलो हुनजे लाइ सोचणु ॻाल्हाइणु छॾो। परमात्मा खे निराकार रूप में यादि करे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे ख़ुदि में शक्ति भरूं त असांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। असांखे कंहिंखे हिक ॿिए खे माण्हू बि ब्लेम ॾींदा आहिनि न, हिक ॿिए खे बि चईंदा आहिनि फलाणे ईअं कई, मूंसां ईअं थी वियो। इहो बि ख़तमु थी वेंदो जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं त आत्मा में सर्व शक्तियूं गुण सम्झ ईंदी न, त पाण पंहिंजी हर मनोकामना, हर इच्छा आपे ई पूरी करे सघंदासीं। पाण खे भॻवान जे अॻियां बि हथ जोड़ण जी ज़रूरत न पवंदी। भॻवानु केरु आहे? उहो त मुंहिंजो पीउ आहे न। उहो त चए थो मूंखां वठो। तव्हां पंहिंजे घर जे माउ पीउ जे अॻियां सॼो ॾींहुं हथ जोड़ंदा आहियो छा? असांखे इहो ॾियो, असांखे इहो ॾियो, हुनजा पेर पवंदा, असांखे इहो ॾियो। न, हक़ सां चईंदा आहियो न। त परमात्मा बि असांजो बाप आहे। तव्हां उन्हनि खे घड़ी घड़ी हथ जोड़ो, सर छो था झुकायो? उन्हनि खे हक़ सां चओ कि परमात्मा, मां तव्हांखे यादि थो करां, तव्हांखे जेकी शक्ति, जेकी गुण, जेकी सम्झ खपे हुन खां हक़ सां घुरो। हथ जोड़ण, सर झुकाइण जी बि दरकार न आहे। उहो असांजो पीउ आहे, मां हुनजो ॿार आहियां। ॿार ऐं पीउ जे संबंध सां यादि कंदव त बाबा चए थो आपे ई मुंहिंजी सर्व शक्ति गुण सम्झ तव्हांजे लाइ अथव। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हर बोल द्वारा जमा जो खातो वधाइण वारा आत्मिक भाव ऐं शुभ भावना संपन्न ठहो। बाबा चए थो जेका बि तव्हां बोल बोलंदा आहियो न, ॻाल्हाईंदा आहियो, तव्हांजे बोल में भाव ऐं भावना ॿई साम्हूं वारे खे अनुभव थींदी आहे। पाण चईंदा आहियूं न, ये चए त थो लेकिन हिन जी अंदर जी भावना, हिन जी तरीक़ो कुझु अलॻि अथसि, हिन जी चाहना कुझु अलॻि अथसि, ॻाल्हाए कुझु ॿियो थो। त पंहिंजे बोल सां भाव ऐं भावना स्पष्ट अनुभव थींदी आहे ॿियनि खे। अगरि बोल में शुभ और श्रेष्ठ भावना, आत्मिक भाव हूंदी आहे, अगरि बोल में शुभ भावना, श्रेष्ठ भावना, आत्मिक भावना हूंदी आहे त असां जेको बि ॻाल्हाईंदा आहियूं न, हुन सां असांजे आत्मा में सुठो फल जमा थींदो आहे। असांखे कंहिंसां सुठी रीति ॻाल्हायोसीं त हुनजे बदिले असांजी आत्मा में सुठे कर्म, सुठे ॻाल्हाइण जो, बोल जो जमा थींदो आहे खातो। अगरि असांजे बोल में ईर्ष्या, हसद, घृणा हूंदी जी भावना हूंदी, कंहिंजे बि प्रति असां मन में बुरो सोचे करे अगरि हुनखे कुझु बि चऊं था न, मिठे शब्दनि सां ई चऊं था, लेकिन अंदर में असांजी भावना बुरी आहे, त हुन सां छा थींदो? असांजी आत्मा में बुरे जो लेप शेप चढ़ी वेंदो। असां चईंदासीं असां थोरी बुरो चयोसीं, लेकिन तव्हांजे मन बुरे भावना सां हुनखे चई न।
इन करे असांजी आत्मा में जेकी शक्तियूं आहिनि उहो घटि थी वेंदियूं ऐं ॿियो पाप कर्म चढ़ी वेंदो। शक्ति बि घटि थींदी आहे, पाप कर्म बि चढ़ी वेंदो। हाणे बाबा चए थो समर्थ बोल जो अर्थ आहे जेको बि अगरि असांजो बोल सुठो आहे, शक्तिशाली आहे, त उहो जेको बि असां ॻाल्हाईंदासीं, जंहिंखे बि कुझु सम्झाईंदासीं त उन सां असांखे प्राप्ति थींदी, असांखे ख़ुशी मिलंदी, असांखे शक्ति मिलंदी। ऐं अगरि असांजो बोल व्यर्थ भाव जो हूंदो त तव्हां केतिरो बि कंहिंखे सम्झाईंदव, केतिरो बि चईंदव, साम्हूं वारो तव्हांजो चयो बि न मञंदो, ॿियो तव्हांजी शक्ति बि ख़तमु थींदी, ॿियो पाप कर्म बि चढ़ंदो। स्लोगन आहे हर कारण जो निवारण करे सदा संतुष्ट रहण वारा ही संतुष्ट मणि आहिनि। जीवन में कोई बि ॻाल्हि अचे थी त ईअं न सोचो कि हीअं छो थियो, हाणे छा थींदो, जेको थियो थियो। हाणे असां जेकी ॻाल्हि थी आहे उन जो निवारण छा आहे, हाणे उनखे ख़तमु कीअं करूं, उहो तरीक़ो सोचो ऐं सदा ख़ुदि संतुष्ट रहो, ॿियनि खे बि संतुष्ट करो। इन सां असां छा थी वेंदासीं, संतुष्ट मन। छा ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि करो, जेको बि ॿुधियो मन में पको करो।